पाण खे मिसिंग वैल्यू मालूम करण लाइ चयो वियो आहे। हिंट इहा आहे त नंबर लाइन जो इस्तेमालु करिणो आहे। सो 4 सां अहिड़ो छा एड कजे या जोड़ कजे जो बराबरि थिए -6 जे। तव्हां हिन वीडियो खे बिहारे मुंहिंजे हल करण खां अॻु में पंहिंजी कापी ते हिसाब हल करे सघो था। सो अचो त हिन खे हल था कयूं। 4 में अहिड़ो छा एड कजे जो -6 थींदो। सो नंबर लाइन ते जेकॾहिं असां 4 ॾिसूं त 1 2 3 4 असांजो हिते आहे। ऐं अगरि असां -6 खे ॾिसूं त उहो -6 असांजो आहे हिन जॻह ते। सो हाणे असांखे अहिड़ो छा करणु घुरिजे, छा एड करणु घुरिजे जेको असांखे -6 ते पहुचाए। असां ॾिसी सघूं था त असांखे नेगेटिव तरफ़ वञिणो आहे, पर केतिरा यूनिट वञिणो आहे? 1 2 3 4 5 6 7 8 9 10। इन जो सादो मतिलबु इहो थियो त असांखे 10 यूनिट्स या 10 असांखे एड करणा आहिनि, पर नेगेटिव जा। सो -10। सो हिन खे ॿिए तरीक़े सां बि असां ॾिसी सघूं था। हिन नंबर लाइन ते जेकॾहिं असां पोइते वञूं 4 यूनिट्स त असां 0 ते पहुचंदासीं, ऐं अगरि असां ॿिया 6 यूनिट्स पोइते वञूं त असां फिक्स नंबर ते पहुचंदासीं जेको रिक्वायर्ड आहे। सो -4 हिकिड़ा, -6 ॿिया, सो माइनस जा 10 थिया। अचो त इन ई तरीक़े जो हिकिड़ो ॿियो मिसाल हल था कयूं। सो हिते बि असांखे मिसिंग वैल्यू ई मालूम करिणो आहे। सो कापी खणी तव्हां पाण बि हल करे सघो था, पर अचो त पाण गॾिजी बि हल कयूं था। सो -3 बराबरि 5 में प्लस जे 5 में छा एड कजे? सो -3 असांजो नंबर लाइन ते हिन जॻह ते आहे, यानी हिते असां पहुता आहियूं। +5 मां साफ़ ज़ाहिर आहे त असांजो जेको एरो आहे उहो लेफ्ट टू राइट मूव थियो आहे, यानी खॿे पासे खां सॼे जी तरफ़ 5 स्टेप्स वधियो आहे। सो अगरि असां 5 स्टेप्स खे काउंट कयूं इन जॻह तां त असां किथे पहुचंदासीं, उहो अचो त काउंट था कयूं। हिन पॉइंट खां ही 1 2 3 4 5। सो इन जो मतिलबु असां हितां 5 यूनिट्स मूव थिया आहियूं, ऐं जॾहिं मूव थिया आहियूं त हिते असां -3 ते पहुता आहियूं। हाणे हीअ असांजो नंबर छा हूंदो? ऑब्वियसली 3 माइनस आहे ऐं 5 ॿिया बि एड थिया माइनस में, त इन जो मतिलबु असां वटि -8 थी विया। सो -3 बराबरि हूंदो -8 + 5 जे। हीअं बि करे सघिजे थो -3 बराबरि, हाणे -8 जी जॻह ते असां +5 था रखूं। सो 5 प्लस छा अहिड़ो 5 सां एड कयूं जो -3 ते। जेकॾहिं असां ॾिसूं हिन इक्वेशन में जेको 5 आहे उहो नंबर लाइन में हिन जॻह ते मौजूदु आहे। सो असां वटि ऑब्वियसली नेगेटिव वञिणो पवंदो, तॾहिं -3 असां वटि जवाबु ईंदो। सो असां नेगेटिव जी तरफ़ वेंदासीं त घणा यूनिट वेंदासीं? सिधी सी ॻाल्हि आहे, असां -8 यूनिट वेंदासीं। सो इन जो मतिलबु असांजो जवाबु -8 आहे।